हिन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ तपेदार गुलामला मुगेरी में, जिते मुगेरी बिरादरी पारां मच कचहरी कोठाई वई आहे, जिते मुगेरी बिरादरी जे मोजिज़ शख्सन ऐं आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। मुगेरी बिरादरी ऐं मोजिज़ शख्सन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हो हिन ॾींहं खे कहिड़े नमूने सां मल्हाईंदा आहिनि। मच कचहरी कोठाई आहे, असां सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायूं था। सो सिंध अमर जो कुझु कर्ज़ लाहियूं था। असांजी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। 1 डिसंबर इंशाअल्लाह ताला उहो बि गॾिजी ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़े तरीक़े सां मल्हाईंदासीं जेको ईद जो ॾींहुं मल्हाइबो आहे। 1 डिसंबर के असां भरपूर नमूने सां ईद जो ॾींहुं सम्झी ऐं एकता इज़हार यकजहती ॿधी तौरु हिन ॾींहं खे असां भरपूर नमूने सां जोश ख़रोश सां मल्हाईंदा। भई असां मच कचहरी जेका असांजी पुराणी सदियुनि खां वठी असांजी तहज़ीब आहे, असां मल्हायो आहे ऐं मल्हाईंदा रहंदासीं। सुभाणे जो डे आहे 1 डिसंबर ते, उहा असां रैली जे शिकिल में मुगेरी इत्तेहाद हिन खे मल्हाईंदो। अॼोको ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी सिंध जी सकाफ़त खे उजागर कयूं। असांजी सिंध हज़ारनि सालनि खां वठी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं हज़ारनि सालनि खां वठी इहा सकाफ़त असांजी टोपी अजरक ॾे हलंदी थी अचे। असां सिंधी सभु गॾु आहियूं, इंशाअल्लाह ताला गॾु रहंदासीं। असां सिंध संधियुनि खां ऐं सिंध असां सिंधी जेके आहियूं तारीख़ी क़ौम आहियूं। असां सिंध तारीख़ सां आहे and we are and I am proud of you Sindhi. कैमरामैन इमरान खुश्क सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ टीवी न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।